छा थियो लच्छू के? टन टणन 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 टणन। अज मां पहुंचायूं क्राइम सीन लच्छू जे घरे। छा थियो लच्छू के? किॾां वई लच्छू? लच्छू जो अञा ताईं कोई ठिकाणो कोन्हे। अञा ताईं लच्छू घरे कोन पहुची आहे। उनजी सस चरी थी वई आहे, छिती थी वई आहे, माण्हूअ खे चक विझण लॻी आहे। चई पई उनजे घर जा बासण केरु मलंदो? केरु मलंदो उनजे घर जा बासण? उनजे घरे सिंक में बासण ई बासण थी विया आहिनि। इन ॻाल्हि जो असांखे पतो लॻंदो लच्छू जे मिलण खां बाद। तो हाणे मां पहुचूं था लच्छू जी सस और उनका ही पूछूं था कि किॾा वई आहे लच्छू? छा उनके सच में लच्छू जो दुख है या लच्छू लच्छू करे रुगा लछ पई करे? हाणे पाकी इन ॻाल्हि जी जांच लच्छू जी सस का ही पतो लॻंदी। तो ॿुधायो मूंखे छा थियो आहे लच्छू खे? किॾा वई आहे लच्छू? छा चवणो आहे जो लच्छू जे बारे में? वरी छा आहे सॼो चवणो वरी छा आहे चवणो वरी छा आहे मो छत्ती तो जड़ा आया ईअं तू जड़ी चोरनी खणी मुंहिंजो बासण में जूठे में वटणो रुले पई ऐं तो जो ॿिया जा 36 जा बासण कोन्हे घर में हिकिड़ो हिकिड़ो करे मो खणी वेठा चोरी करे हिकिड़ी ऊज भागी जंहिंमां बासण वधीक थींदा तंहिंमां ओ थू थी वेंदी लभदी कोन बासण वञनि कर तुमखे सूर थिए थो। ऐं इन ॻाल्हि में पूरी सच्चाई आहे कि लच्छू जी सस छिती थी करे माण्हूअ खे चोटन लॻी वई आहे। छा आऊं चोटां थी? दे मुंहिंजो वटणो दे मुंहिंजो वटणो हिकिड़ो त मुंहिंजो वटणो खणी करे पई भॼे चोरनी किते जी आऊं तोखे चोटां बि हाणे त आऊं तोखे चक बि विझंदसि ॾिंडे हूंदे ॿिके पागल कुते कटे में जेको आऊं नो बणाए करे चरी निसरी छोरी खे खणी आईसि। छा ऐं कीअं असीं जान हथेली ते रखी करे आंदे लाइ एॾी ख़तरनाक ख़बरूं आणूं था? इन खां पहिरीं लच्छू जी सस मां खे चक विझे मां खे हितां भॼणो पवंदो पंहिंजी जान बचाइणी पवंदी। पूरे लच्छू अरे लभी लच्छू लच्छू छा करे में तू ते भुजिया खाधा पे तू इते भुजिया खाए पई ते हू ते माण्हू खाए पई। अरे घरे में ना खाण दे हिते तू ना खाण दे हाणे मुझे बुधाए दे ना डबलो संदेश तुंहिंजो। लच्छू पूरी तुंहिंजी सस अची वई लभी वरते ने तोखे आऊं भजिया सी हाणे तोखे जे वेलण खाना ही न भले खा आऊं इन्या पी तो ॾिठाई के प्रकार सां असीं सस और नौह पीढ़ी जे विच में कुटिजी विया आहियूं पर उनखां बाद भी असीं अहिड़ियूं ख़तरनाक ख़बरूं आणंदा रहिना। और अगर कहीं इन तरह की खबरें के और सुनना चाहता है तो साझे चैनल के लाइक और सब्सक्राइब करो। भी लच्छू अची साऊं।